आवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी सॾ ते अचो था सिंध जा वसीला बचाइण जो सरेट सक़ाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। समूरो सिंध जा ॾाइरकी शहर बि सक़ाफ़ती रंगनि सां रंगिजी वियो आहे। शहरनि पारां रैलियूं कढियूं पियूं वञनि, क़ौमी गीतनि ते रक़्स कयो पियो वञे। शहरी तमामु पुरजोश नज़र अची रहिया आहिनि। अचो था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां अवामी आवाज़ जे पूरे सथ जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं जन पंहिंजी सकाफ़त पंहिंजी वसीलनि जे लाइ हिकिड़ा बाक़ाइदा मुहिम शुरू कई आहे उनखे बचाइण जे लाइ। दोस्तो ॻाल्हि इहा आहे त अॼु चइनि क़ौमनि सकाफ़त पंहिंजी भुलाए छॾी आहे, उहे क़ौमूं ई तबाह थी वियूं आहिनि। इन करे असांजी सकाफ़त सां गॾोगॾु सिंधी क़ौम जिते बि रहे थी, पूरी दुनिया में रहे थी, उहो पंहिंजी सकाफ़त खे बि बचाईंदी। साणुसि गॾोगॾु जेका असांजा सिंध जा वसीला आहिनि, ॿेट आहिनि या ॿिया जेका बि वसीला आहिनि, कॾहिं बि असां उन्हनि खां ग़ाफ़िल न आहियूं। सिंधी क़ौम ॼाणे थी पई त असांजा वसीला धारिया जेका आहिनि, जेका ॿाहिरि दुनियानि खां अची करे कुंड कुर्च जी दुनिया खां अची करे हू असांजे जेका आहिनि धारिया कब्ज़ो करणु चाहिनि था पिया, पंहिंजे एजेंटनि सां मिली करे असां कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। ऐं सिंधी क़ौम जागे थी, वसीलनि जी इंच ताईं हिफ़ाज़त कबी ऐं जेतिरो थी सघंदो असां पंहिंजा वसीलनि जे लाइ पंहिंजा पुरअमन एहतिजाज जारी रखंदासूं ऐं कॾहिं बि धारियुनि हवाले कॾहिं कोन कंदासूं। अॼु असांजी क़ौमी ईद आहे, सिंधी अजरक टोपी जो ॾियारो आहे। जीअं असांजूं हो ॿ ईदूं हूंदियूं आहिनि इस्लामी तौर ते, टीं ईद असांजी हे असां पुरजोश तरीक़े सां पंहिंजे जेको आहे त संगतियुनि सां साथियुनि सां समूरी सिंध सां भरपूर नमूने मल्हायूं पिया। बाक़ी अवामी आवाज़ जो जेको आहे त सिंध जे वसीलनि जे लाइ, सिंध जा वसीला सिंध जो पंहिंजो हक़ आहिनि, उन ते को बि क़ाबिज़ न थियणु ॾींदासीं। इंशाअल्लाह ताला सिंध जा वसीला सिंध जा ई रहंदा ऐं कंहिंजी दिलि में को मेर आहे त उहो पंहिंजो सिंध जे वसीलनि लाइ कढी छॾे। असीं इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंधी क़ौम जागी चुकी आहे। जेके सिंध जा वसीला आहिनि उन्हनि ते कब्ज़ाखोर करनि था, कब्ज़ो करण जी कोशिशि करनि था धारिया। कॾहिं बि असां धारियनि खे पंहिंजे सिंध जे अंदरि सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं। अवामी आवाज़ जे सॾ खे भरपूर मोट ॾींदे शहरियुनि जो इहो ई चवणु आहे त सिंध जा वसीला सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जे वसीलनि ते ॿियो कंहिंजो बि हक़ न आहे। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध जी रहंदा। कैमरामैन वाशूराम सां गॾु असद लगारी, अवामी आवाज़ ॾाहिरकी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk